अस्सलामुअलैकुम जी मैं यूट्यूब चैनल दोस्तों यू सिंध ब्लॉग में दोस्तों अॼु मां व्लॉग ठाहींदुमि तव्हांखे ॾेखारींदुमि ऐं थोरो पढ़ियो थोरो ॾेखारींदुमि मां पाड़ो ॾेखारींदोमांव ऐं ॿियो छा ॿियो कुझु न ऐं हलो तव्हांखे कुझु सीन था ॾेखारियूं ऐं पाड़ो था ॾेखारियूं बैक कैमरा में बसि बैक कैमरा दोस्तों हे अथव साम्हूं मुंहिंजो घरु क्वार्टर नंबर D21 ऐं साम्हूं हेॾे बि गली अथव हेॾे बि गली अथव हेॾे बि घर ॿ टे ॿुधव हेॾे बि घर आहिनि मुंहिंजो भाउ निकितो आहे बाबा हे बि निंड हा कहिड़ा हा हिननि खे चओ सब्सक्राइब करनि चवी न दोस्तों भाउ मां निंड मां थी आयो ऐं मूड ऑफ लॻो पियो अथव सुबुह जा थी रहिया आहिनि नाला साईं तव्हांजी हिन केॾे टाइम थी रहियो आहे नमाज़ पढ़ी आया आहियूं छत चढ़ण ते आहिनि 5 लॻी 47 थियनि ऐं सिज बि हिनमहिल निकिरण ते आहे साम्हूं सिज बि हिनमहिल निकिरण ते आहे हे अथव कुझु पाड़े जो मंज़रु दोस्तों हलूं था मथे टावरनि ॾे ऐं तव्हांखे उते बि कुझु सीन्स ॾेखारींदा ऐं मूंखे बि मज़ो अची वेंदो मां बि वॉक कंदुमि ऐं तव्हांखे बि कुझु हली उते ॾेखारींदुमि हलो त पोइ हलूं था होॾे दोस्तों हलूं पिया हिनमहिल साम्हूं टावर तव्हांखे नज़र ईंदा हूंदा बसि एॾे ई था हलूं हीअं रोड ते मां मुंहिंजो बि थोरो वॉक थी वेंदो ऐं तव्हांखे व्लॉग बि ठाहींदासीं हाली उते तव्हांखे मिलूं था उते उतां तव्हांखे सीन ॾेखारींदो हाली भी निकिरे वियो ऐं केॾो सुठो मंज़रु आहे तव्हांखे नज़र ईंदो हूंदो ऐं मां हिते टाइमलेस में मोबाइल खणी तव्हांखे कुझु शॉर्ट्स बि ॾेखारींदुमि ऐं हे पोयां वरी टावर बि लॻा पिया नमूने सां ऐं हेॾा कबूतर बि साम्हूं बीठा आहिनि साम्हूं तव्हांखे नज़र ईंदा हूंदा कबूतर बि बीठा आहिनि हिते खाइनि पिया ॿुधव ऐं तव्हांखे मां ॾेखारियां थो हेॾो सीन जो टाइमलेस में ॾेखारियां थो यार महिनत करे थो कयां हीअं रुॻो सब्सक्राइब करे छॾियो दोस्तों कुझु चिंता न ईंदो ॿुधव हीअ वारी साइड ते तव्हां बसि रुॻो सीन चेक कयो ॾेखारियां ऐं जेके सीन मूंखे मिलंदा वेंदा ऐं तव्हां कचहरी बि कंदा हलंदासीं तव्हांखे सीन बि ॾेखारींदा हलंदासीं ऐं सुबुह साण यार व्लॉग ठाहिण में एॾो मज़ो आहे एतवार कयो सुठा ईअं चिल माहौल लॻो पियो आहे ऐं मज़ो बि अचे थो ॾाढो व्लॉग ठाहिण में ऐं हलो तव्हांखे अॻियां ॾेखारींदा जेके बि सीन हूंदा हली तव्हांखे उते ॾेखारींदासीं ऐं दोस्तों हे अथव साम्हूं असांजी सिंधी यूनिवर्सिटी ऐं साम्हूं तव्हांखे डिपार्ट ज़ाहिर ईंदो हूंदो लाइब्रेरी हे साम्हूं असांजी सिंधी यूनिवर्सिटी अथव हे अथव रोड सिंधी यूनिवर्सिटी जो हितां बि वञे थो रस्तो ऐं साॻियो हितां अलमाए काज़ी खां थोरो अॻियां ऐं जंहिंखे रोड ॾिठल आहे इहो त उनखे रस्तो ख़बर हूंदो ऐं परियां बि रस्तो ईअं वञे थो ॿुधव ऐं हेॾा साम्हूं 2 मोरियूं ठहियल आहिनि राति जो हिते बि छोकिरा वेंदा आहिनि ॿुधव ऐं हे बि माना को वाक माण्हू कंदो आहे हिते बि रोड ठहियल आहे यूनिवर्सिटी जो तमामु बहितरीनु ऐं सनलाइट साम्हूं ॿुधव हे बि मोरी आहे हिते बि घणी सां वेहूं था सुकून वठूं था दोस्तो ॿुधव ऐं कुझु तव्हांखे सीन बि ॾेखारियूं था बसि अञा छा खपेव दोस्तो बसि चिल माहौल लॻो पियो आहे त चैनल खे सब्सक्राइब कयो त ईअं बसि वीडियो था कयूं
पसंद आई होंगी। अगर पसंद आई तो चैनल के सब्सक्राइब करो लाजमी, बेल आइकन के प्रेस करे छो। अज वाली वीडियो एतरी, मिलंदासीं नई वीडियो सां। तब तक के लिए अल्लाह हाफ़िज़। कमेंट में ज़रूर ॿुधाइजो तव्हांखे इहो व्लॉग कीअं लॻो कीअं न लॻो। बस ख़त्म, बाय।